बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन अवां ॾिसी रहिया सिंधी थाट्स पर्ल्स ऑफ इंडस में तव्हां सभिनी नाज़रीन खे भलीकार। पर्ल्स ऑफ इंडस हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो आहे असांजे सिंधी थाट्स टीम जी तरफ़ां लॉन्च कयो वियो, जंहिंजे अंदरि असीं प्रोफेशनल स्किल्ड ऐं कमाल रखंदड़ पंहिंजे शोबे में इंसाननि खां असां घणो कुझु सिखण वारा आहियूं। सो असां लाइ वॾी ख़ुशनसीबी आहे त असां हिन पंहिंजे सेगमेंट जो आगाज़ हिकु उस्ताद जी रिकॉर्डिंग खां स्टार्ट कयो आहे। सो अॼोके हिन सेगमेंट में असां सां गॾु आहिनि साईं फज़ल हुसैन अस्करी साहब, प्रेज़ेंट लेक्चरर आहिनि। पंहिंजो साईं जन जो जेको एक्सपीरियंस आहे टीचिंग में आहे ऐं कमाल जी ग्रिप आहे साईं जन खे। ऐं असां हिन सेगमेंट जे अंदरि साईं सां असां गुफ़्तगू कंदासीं हिन दौरे हाज़िर जे उस्ताद खे पेश चैलेंजिस खे, कहिड़े तरीक़े सां हिकु उस्ताद ग्रो करे सघे थो ऐं कहिड़े तरीक़े सां उस्ताद पंहिंजो किरदारु अदा करे सघे थो। सो अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे सेशन खे। साईं वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो। सवालनि जे सिलसिले ॾे वञण खां अॻु में असां चवंदासीं तव्हां पंहिंजो तालीमी सफ़र असांजे नाज़रीन सां शेयर कयो त तव्हांजो तालीमी सफ़र कीअं रहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु घणी महिरबानी, तव्हां हिन लाइक़ु बणायो त पंहिंजे तजुर्बात जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल करे सघिजे। इब्तिदाई पंहिंजे प्राइमरी स्कूल शहदाद कोट खां पंहिंजे तालीमी सफ़र जो आगाज़ कयो आहे। उनखां बाद में कॉलेज में मेडिकल में इंटर करण खां बाद में शौक़ु हो कुझु लम्हे जे लाइ त डॉक्टर जे, पर इतफ़ाक़ सां हालात अहिड़ा थिया। बैचलर कई पोइ IR में इंटरनेशनल रिलेशन्स में, ऐं उनखां बाद में मास्टर्स कई आहे यूनिवर्सिटी ऑफ लतीफ़ खैरपुर मां। माशाल्लाह सर। अच्छा सर, तव्हां हिन शोबे में कीअं आहियो? एक्सीडेंटली अची वियो या बाय बर्थ तव्हां में हिकिड़ी या ख़ुशूसियत हुई जंहिंमें तव्हां सम्झो त मूंखे हिन शोबे में वञणु घुरिजे, ख़ासि करे टीचिंग में तव्हांजो ॾाढो कमाल रहियो आहे? इहो हिकिड़ो इतफ़ाक़ आहे त अक्सर औक़ात मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स में बि असांखां इहो सुवालु थींदो रहंदो आहे। मां बि काफ़ी जॻहियुनि ते इहो सुवालु कयो आहे ऐं मां इहो प्राउडली चवंदुसि, मां हादसाती उस्ताद न आहियां, एक्सीडेंटली टीचर न आहियां। मां मूड ठाहे टीचिंग जेको आहे सो जॉइन कई आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मां कॾहिं बि सवाइ इन शोबे जे ॿिए कंहिं जॉब जे लाइ कॾहिं अप्लाई बि न आहे करे पंहिंजी ज़िंदगी में, सवाइ इन उस्ताद थियण खां। उनजो वॾे में वॾी जेका इंस्पायरेशन आहे उहो मुंहिंजो बाबा साईं। बालकनि जी तालीम जे नाले सां पंहिंजो हिकिड़ो शोबो हुकूमत पाकिस्तान कुझु टाइम शुरू कयो। मुंहिंजा बाबा साईं उन में कुझु वक़्तु उस्ताद हुया। अॻिते हली उहो शोबो हली न सघियो, पर बाबा साईं जी ख़्वाहिश इहा हूंदी त मुंहिंजी जेका औलाद आहे उहा उस्ताद ई थिए। इहो ई सबबु आहे मां ऐं मुंहिंजो वॾो बिरादर उहो बि तालीमी शोबे सां ई वाबस्ता आहियूं ऐं कोशिशि था कयूं त हिकिड़ा सुठा उस्ताद थियनि। माशाल्लाह, ज़बरदस्त साईं। सर, हिकिड़ो मतिलबु माहौल ठही वियो आहे त उस्ताद खे उहा रेस्पेक्ट नथी मिले, ऐं छा इहो हिकिड़ो उस्ताद जो फैक्टर आहे या असांजी सोसाइटी जो? इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? मुंहिंजे ख़्याल में इन जा ॿ बुनियादी सबबु आहिनि। अगरि असां माज़ी क़रीब जी तारीख़ जो मुतालो कयूं था त उस्ताद समाज जो सभिनी खां VIP फ़र्द सम्झो वेंदो हो। हाणे उहो मक़ाम ऐं मर्तबो न मिलियो आहे। इन जो हिकिड़ो सबबु इहो आहे त उस्ताद पंहिंजे मक़ाम ऐं मर्तबे खे, ऐं जेॾीमहिल इन उस्ताद में इन शोबे में उहे माण्हू अची विया आहिनि जेके बुनियादी तौर ते उस्ताद न आहिनि, उन्हनि जो इन शोबे सां कोई ताल्लुक़ु न आहे। ऐं अगरि मां सोलो करे चवां त यानी उहे बेरोज़गारी खां जहिड़ी वक़्तु उस्ताद थिया आहिनि त पोइ हिते अची विया आहिनि ऐं वरी ट्यूशन कल्चर इन खे तमामु घणो प्रोमोट कयो आहे। इहा हिकिड़ी फितरी फिनामिना आहे, नेचुरल फिनामिना आहे त जंहिं माण्हू खां तव्हां पंहिंजा पैसा वठंदव त उन ते तव्हां सख़्ती कीअं करे सघंदव या उन ताईं पंहिंजी ॻाल्हि कीअं पहुचाए सघंदव। हिकिड़ो सबबु इहो आहे त असां वटि इन ट्यूशन कल्चर ऐं कोचिंग क्लासिस जे सबब जे करे उस्ताद खे हिकिड़ो मक़ाम नथो मिले। ऐं नंबर ॿियो जेको आहे, असांजे एजुकेशन सिस्टम में, निज़ाम तालीम में कुझु गैर ज़रूरी शयूं जंहिंजी मुंहिंजे ख़्याल में काई ज़रूरत न आहे, उन्हनि जी इन्वॉल्वमेंट जे करे बि उस्ताद जो जेको मक़ाम ऐं मर्तबो आहे उनखे काफ़ी धकु लॻो आहे। अगरि उहे न हुजनि त मुंहिंजे ख़्याल में उस्ताद वाक़ई इन समाज जो सभिनी खां VIP फ़र्द आहे। सही सर। ऐं माशाल्लाह हिकिड़ो इहो राज़ आहे त तव्हांखे हमेशह मतिलबु इन शइ सां ॾाढो नवाज़ल पायो आहे, रेस्पेक्ट जे पर्सपेक्टिव में। इहो कीअं गॉड गिफ्टेड आहे या तव्हां कंहिं उस्ताद खां या कंहिं माहौल मां इहा तरबियत वरिती आहे? सर, हक़ीक़त इहा आहे त ख़ुदावंद करीम कंहिं बि इंसान खे जेको आहे सो बग़ैर सलाहियतुनि जे नाहे नवाज़ियो। मां सभिनी खां पहिरियां कोशिशि कई आहे त पंहिंजे पाण खे जंहिंजे बि साम्हूं वेहां त घटि खां घटि सम्झां ऐं सिखण वारो सम्झां। तव्हांखे यादि हूंदो ख़लील जिब्रान साहब फरमाइनि था, जहिड़ी वक़्तु उनखे अदब जो नोबेल इनाम मिलियो त चईं, कुझु सुवाल थियो त तव्हां इन मक़ाम ते कीअं पहुतो? चईं त मां इहो अदब बेअदबनि खां सिखियो आहे। सो मां कोशिशि कई आहे त सभिनी खां सिखण जी कोशिशि कयां। जेको बि आहे उनखे मां पाण खां वधीक मोहतरम ऐं मुक़दस सम्झां थो। हिकु जेको माण्हू सदाईं इन जुस्तजू में आहे, इन कोशिशि ऐं तमन्ना में आहे त मूंखे कुझु न कुझु सिखणो आहे, इन रवैयो जेको आहे न वॾे में वॾो सबबु थिए थो तव्हांजे अंदरि कुझु न कुझु सलाहियत जो। छो त जहिड़ी वक़्तु तव्हां क़बूल कंदव मूं में का कमी आहे त
त पोइ उनखे हासिल करण जी बि कोशिशि कंदो। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता तव्हां सम्झी छॾियो त मां वटि सभु कुझु आहे, मां मुकमिल आहियां, त पोइ मुंहिंजे ख़्याल में माण्हू सिखी न सघंदो। हिकिड़ो सबबु ॿियो जंहिं पाको पाकीज़ा तंज़ीम सां मुंहिंजो तालुक़ु आहे, उहा फ़र्द साज़ी ते कमु थी करे, अफ़राद साज़ी ते कमु थी करे, उनजी सलाहियतुनि ते कमु थी करे। इन जे करे उन पाको पाकीज़ा तंज़ीम जो बि मुंहिंजे ठाहिण में आहियां कुझु बि न, पर जेको थोरो सो को आहे उन पाकीज़ा तंज़ीम जो बि अमल दख़ल आहे। माशाल्लाह, ज़बरदस्त। इधर असां त मतिलबु असां पाण टीचिंग जे शोबे सां वाबिस्ता आहियूं। हाणे को हादसाती तौर उस्तादु अची वियो आहे, छो त काफ़ी असां इहो रेशो इलाही आहे असां वटि, त बसि बाबा असां टेस्ट ॾिनीसीं। हाणे जीअं हिकिड़ो रिसेंटली टेस्टूं थियूं, सिंपल टेस्ट हुई, उन मां हाणे त 40 ते पास कयो वियो, यानी हाणे धुकनि वारो कमु बि अलहमदिल्ला इलाही हली पियो। हाणे हादसाती तौर ते उहो अची वियो असांजे हिन फील्ड में, हिन टीचिंग में। हाणे छा उहो बहितर उस्तादु थी सघे थो, या मतिलबु ईअं ई कम खे ख़राबु कंदो अॻिते हली करे? अगरि हक़ीक़त पसंदि थी सोचिजे, रियलिस्टिक थी सोचिजे, त मां सम्झां थो अगरि कोई हादसाती तौर ते हिन में अची वियो आहे त पहिरियों पंहिंजे पाण खे एनालाइज़ करे, पंहिंजे वजूद जो क़ाबिली जाइज़ो वठे त मां जे ज़िमे जेको कमु आहे उहो मामूली कमु न आहे। मुंहिंजे ज़िमे आहे हिन समाज जे मुस्तक़बिल जी तरबियत, ॿारनि जी तरबियत, जेके हिन समाज जो हर शोबा ज़िंदगी सां वाबिस्ता जेको बचिड़ो आहे, इहो अॻिते हली मूंखे ठाहिणो आहे। अगरि मुंहिंजे अंदरि इहा सलाहियत न आहे त कॾहिं कॾहिं सच ॻाल्हाइजे ऐं रुॻो पंहिंजो फ़ाइदो न ॾिसिजे ऐं वाक़ई क्विट करे छॾिजे, ख़तमु करे छॾिजे, त मां सुठो उस्तादु नथो साबित थी सघां, त मां कयां। अगरि कोई अची वियो आहे त ज़ाहिर आहे दुनिया में काई बि शइ नामुमकिन न आहे, कोशिशि सां हिकिड़ो सुठो उस्तादु थी सघे थो। पहिरियों त पंहिंजो तक़ाबुली जाइज़ो वठिजे त मां इहो करे सघां थो या नथो करे सघां। टेस्ट पास करण सां उस्तादु न थी सघंदो आहे। सही, मुंहिंजे ख़्याल में अगरि कोई टेस्ट पास करे वञे, अहिड़ा लातादाद असां वटि मिसाल आहिनि जेके टेस्टूं त सुठियूं पास कंदा, पर उहे उन शोबे जा भला माण्हू न आहिनि। ॿिए तरफ़ उहे माण्हू जिन्हनि जो उन शोबा ज़िंदगी सां तालुक़ु न हुयो, पर जहिड़ी वक़्तु उन्हनि खे इहो शोबो मिलियो, शोबा तालीम तदरीस सां जहिड़ी वक़्तु वाबिस्ता थिया, त उहे हिकिड़ा बहितरीनु उस्ताद साबित थिया आहिनि। सर, फॉरेन में हिकिड़ो इहो कल्चर आहे त उहो टीचर माना बग़ैर सिर्फ़ु टेस्ट न, उन्हनि जा प्रोसेसिस हूंदा आहिनि ऐं उनजो लाइसेंस थींदो आहे ऐं उन में बाक़ाइदे मतिलबु हिकिड़ो सेंसिटिव शोबो मञियो वेंदो आहे। हिन वक़्तु जेके हाणे असांजा मामलात हलनि था, ख़ासि करे बिलख़ुसूस पाकिस्तान वरी सिंध, पोइ इन जे लाइ तव्हांजो छा ख़्यालु आहे त इन खे कहिड़े तरीक़े सां बहितर करे सघिजे थो? ख़ासि करे पंहिंजे टीचिंग खे कुझु प्रोफेशनल बणाइण जे लाइ कहिड़ा इक़दाम जेके तव्हांजो पंहिंजो ओपिनियन आहे त हुजणु घुरिजनि? सभिनी खां पहिरियां मुंहिंजे ख़्याल में ओवरऑल पाकिस्तान जी सूरत हाल त बदकिस्मती सां जहिड़ी आहे, पर सिंध जी जेका सूरत हाल आहे उहा एतिरी अलार्मिंग आहे ऐं रोअण जहिड़ी आहे, जो असांजा हज़ारे स्कूल बंदि आहिनि। जी, ऐं उते अगरि कोई असांजा स्कूल हलनि था त उन में जिद्दत, ज़रूरत, वक़्त जूं ज़रूरतूं, हिकिड़े सुठे उस्ताद खे दौरे हाज़िर जी जेका ज़रूरत उन खां आगाही कोन्हे को। इन जे करे यानी मुंहिंजे ख़्याल में तालीमी इमरजेंसी लॻाइण जी ज़रूरत आहे ऐं ज़ीरो खां कमु स्टार्ट करण जी ज़रूरत आहे। नंबर पहिरियां असांखे पंहिंजे सिलेबस खे तब्दील करण जी शिदत सां ज़रूरत आहे। मां तव्हांखे दिलचस्प किसो ॿुधायां त हीउ उहो किताबु आहे जेको मां बि पढ़ियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो जेको शागिर्द आहे इहो बि पढ़े थो पियो ऐं लॻे थो त इन शागिर्द जी औलाद बि लॻे थो इहो किताबु पढ़ंदी, इनखे पढ़णो पवंदो। इन जे करे सिलेबस खे चेंज, ऐं तव्हां यकीन कयो त जहिड़ी वक़्तु असां सिलेबस पढ़ूं था त ॾाढो रोअण थो अचे। यानी असां पंहिंजे ॿार खे छा था पढ़ायूं? इन सिलेबस जे ज़रिए सुठो डॉक्टर पैदा बदकिस्मती सां न थींदो। अगरि को थी थो वञे न त मां सम्झां थो इहा ख़ुदा जी इनायत आहे, असांजे सिलेबस जो कोई कमाल कोन्हे को। सुठो डॉक्टर पैदा न थींदो, सुठो इंसान पैदा न थींदो, सुठो इंजीनियर पैदा न थींदो, सुठो ब्यूरोक्रेट पैदा न थींदो। इन जे खे सभिनी खां पहिरियों सिलेबस खे चेंज करण जी ज़रूरत आहे। ऐं ॿी जेका ज़ाहिर आहे, जेतिरे ताईं असां मरीज़ आहियूं असांखे क़बूलु करिणो पवंदो, डॉक्टर खां दवा वठणी पवंदी। कॉपी कल्चर असांजे तालीमी निज़ाम जी तबाही जो वॾे में वॾो सबबु आहे। शायदि 2 साल 3 साल 4 साल असांजा ॿार फेल थियनि, कोई मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सो इशू कोन्हे को। मिसाल जे तौर ते कोविड आई या कॾहिं ॿिया सभु असबाब थींदा आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो असां सही नमूने सां एजुकेट पंहिंजे ॿारनि खे न करे सघंदा आहियूं। त ॿियो कमु इहो करिणो पवंदो त बाक़ाइदा इन खे 100% यानी चीटिंग जे मामले में ज़ीरो टॉलरेंस। चीटिंग बंदि कजे, सिलेबस जी तब्दीली, चीटिंग जो जेको आहे सो कॉपी कल्चर जेको इनखे बंदि कजे। ऐं नंबर 3 बासलाहियत उस्ताद, जीअं तव्हां चयो न, उस्ताद सभिनी खां अहम तरीन शोबो आहे। ऐं असां वटि हादसाती तौर ते बसि टेस्ट पास कई ऐं बदकिस्मती सां मार्कुनि ते जेको आहे सो टिक लॻाइण सां, क्वेश्चन जे ऑप्शन ते टिक लॻाइण सां कोई सुठो उस्ताद न आहे। उहो सुवालु उनखे सम्झ में अचे थो या नथो अचे? असां तव्हां रियलिस्टिक से सोचूं त वाक़ई खोड़ सारा अहिड़ा उस्ताद असांखे मिली था वञनि जिन्हनि चयो इहो सुवालु त मां सही करे वियो आहियां, पर मूंखे ख़बर न हुई त हिन जो इहो सही जवाबु आहे या न आहे। इन जे करे उस्ताद जे शोबे में तमामु घणियूं ट्रेनिंग्स मग़रबी दुनिया
ऐं उन सां गॾोगॾु अगरि असां सब कॉन्टिनेंट जी ॻाल्हि कयूं, असांजे क़रीबी मुल्क ईरान आहे, असांजो क़रीबी मुल्क चाइना आहे, उते सब्जेक्ट पढ़ाया न वेंदा आहिनि, सब्जेक्ट सेखारिया वेंदा आहिनि। ज़बरदस्त। इन जे करे असां मिसाल जे तौर ते असां हिकिड़ो लेसन था पढ़ायूं त बाबा ॿार खे सच ॻाल्हाइजे, असां लिखी छॾियो आहे त सच ॻाल्हाइणु घुरिजे, इहो त सिर्फ़ु चवणु आहे न, इन ते अमल कोन थींदो। उनजो उस्ताद खे सभिनी खां पहिरियों पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि एतिरो सच ॻाल्हाइणो पवंदो जो उनजा शागिर्द जेॾी महिल उस्ताद चए पुटु सुभाणे मूंखे तव्हांजी फेयर कॉपी चेक करणी आहे, बाबा सुभाणे मूंखे जेको आहे तव्हांखां हीअ शइ पुछणी आहे, त उस्ताद जी इन ॻाल्हि खे शागिर्द 200% पंहिंजे दिमाग़ खे रखे त साईं जेका ॻाल्हि करे थो इहो कुझु बि हेॾे होॾे थी वञे, साईं इहा पंहिंजी ॻाल्हि सची आहे ऐं साईं इहा ज़रूरु कंदा। जेॾी महिल इन क़िस्म जो सच ॻाल्हाइणु थी वेंदो त पोइ असांजी जेको आहे जनरेशन उहा सिखणु शुरू कंदी। मुंहिंजे ख़्याल में इहे 3 बुनियादी कमु करणा पवंदा। सिलेबस जी तब्दीली, उनखे हमाहंग करणो पवंदो दौरे हाज़िर जी ज़रूरत सां। नंबर 2, चीटिंग कल्चर इन मामले में सफ़ा ज़ीरो टॉलरेंस, भले असां फेल थियूं कोई मसइलो कोन्हे को। ऐं नंबर 3, जेके असां जेका शइ पढ़ायूं था उनजो अमली असां इज़हार करे ॾेखारियूं। ॿियो सर असां सां मतिलबु बिलख़ुसूस मां काफ़ी ऑब्ज़र्व कयो आहे त उस्ताद मां ॿार मुतासिर नथा थियनि, इहो छा सबबु आहे? मतिलबु हिकिड़ो उस्ताद इफेक्टिव नथो रहे ॿारनि जे लाइ, अगरि आहे बि त कंहिं हिसे ताईं आहे ऐं उनखे बैलेंस नथो करे सघे। मां हिकिड़ो अॼु मां जीअं त असां साईं जी कॉलेज में आयासीं, विज़िट कईसीं, जॾहिं साईं विज़िट कराई, साईं खे 13 साल जंहिं इदारे में असां विज़िट कईसीं, साईं खे 13 साल सिर्फ़ु उन में थिया आहिनि, पर यकीन कोई इहा शइ महसूसु थी त साईं पंहिंजो पाण खे उहो बैलेंस रखियो आहे। त असां इहो ई सुवाल तव्हां खां कंदासीं त उस्ताद बैलेंस कीअं रखे, ॿारनि खे मुतासिर मतिलबु कीअं करे सघे थो, ॿार नाहे मुतासिर उस्ताद मां? मुंहिंजे ख़्याल में अगरि रिपीटेशन न थिए त असां दुनिया जे बहितरीनु उस्तादनि मां, दुनिया जो वॾे में वॾो फ़लसफ़ी उस्ताद शहीद मुर्तज़ा मुतहरी साहब, साईं खां इहो सुवाल थियो छो त उहो उनजी शहादत खे ई योम उस्ताद जे तौर ते मल्हायो वेंदो आहे, योम मुअल्लिम ईरान जे अंदरि। साईं खां इहो सुवाल थियो त उस्ताद खां शागिर्द मुतासिर नथो थिए त उस्ताद खे छा करणु घुरिजे, त मां साईं खे कोट कंदे चवां थो, जेका ॻाल्हि तव्हां पंहिंजे शागिर्द खे चओ था इहा ज़ुबान सां न हुजे, इन ते तव्हां पहिरियां पाण अमल कयो। हर अमल जो हिकिड़ो रद्द अमल आहे, हर अमल जो हिकिड़ो नतीजो आहे। जहिड़ी वक़्तु तव्हां सच था ॻाल्हायो, जेका ॻाल्हि तव्हां कयो था, इन जो अल्टीमेट नतीजो तव्हांजे शागिर्द ते ईंदो। अगरि मां हिकिड़ो नंढो किसो मुख़्तसिर करे तव्हांखे ॿुधायां, मिसाल जे तौर ते असांजे हिकिड़े मोहतरम उस्ताद असांखे ॿुधायो, मां कंहिं शादी में वेठो हुउसि महफ़िल में, त हिकिड़े शागिर्द अची मूंखे सलाम कयो, मूंखे चयो सर तव्हां मूंखे सुञातो? उस्ताद चयो त न पुटु मूंखे ख़बर न आहे। चयो सर मां फलाणी बैच में तव्हां वटि पढ़ियो हुउसि, हाणे यादि आहे? उस्ताद वरी माज़रत कंदे चयो न बाबा मूंखे यादि कोन थो अचे तव्हां केरु आहियो। सर फलाणे साल में मां तव्हां वटि फलाणे इदारे में पढ़ंदो हुउसि। इतफ़ाक़ ईअं थो थिए त शागिर्द में तब्दीली घणी थी अचे, उस्ताद में त घणी कान थी अचे। त हुन दफ़ो ॿियों 3 दफ़े जे बावजूदि उस्ताद चयो मूंखे नथो सुञाणे, त हाणे हुन शागिर्द सच ॻाल्हायो, सर मां तव्हांखे ॿुधायां मां उहो आहियां जंहिं क्लास में चोरी कई हुई, मां उहो शागिर्द आहियां जंहिं क्लास, हाणे सर तव्हांखे यादि आयो? त उस्ताद हिकु लम्हे जे लाइ ख़ामोश थी चयो त न मूंखे यादि कोन थो अचे, तूं ॿुधाए। त हाणे शागिर्द ॿुधाए थो त सर बचपन जो ज़मानो, 12हें ख़्याल में असांजे क्लास फेलोज़ मां हिकिड़ो दोस्त हिकिड़ी सुठी घड़ी पाए आयो, मूंखे घड़ी ॾाढी वणी वई, त मां दिलि चयो त इहा घड़ी मूं वटि हुजे, ऐं मां उहा घड़ी चोराए छॾी। ऐं जेॾी महिल 2-3 मिंटनि खां बाद में, कुझु वक़्त खां बाद में उनखे शागिर्द खे ख़्यालु थियो त मूं वटि घड़ी कान्हे का, हुन चई तव्हांखे दाह ॾिनी ऐं तव्हां क्लास में आया ऐं तव्हां सभिनी शागिर्दनि खे चयो त पुटु मज़ाक़ न आहे कबी, ऐं जेको आहे सो इहा घड़ी वापसि ॾियो। पर जीअं त मां उहा घड़ी शौक़ सां पाइणु पियो चाहियां, लिकाइणी ॾियणी ई कान्हे, तव्हांजे चवण ते बि मां उहा घड़ी न कढी। उन खां बाद में तव्हां क्लास जो जेको आहे सो दरवाज़ो बंदि करे ऐं तव्हां चयो त पुटु हाणे तव्हां सभई पंहिंजूं अखियूं बंदि कयो, त मां तव्हांजे बैग जी जेको आहे सो तलाशी थो वठां, तव्हांजे थैले जी तलाशी थो वठां। त हाणे मूंखे ॾाढो ख़ौफ़ थियणु शुरू थियो त मुंहिंजे त बैग मां इहा घड़ी निकिती त मुंहिंजी त इज़त हली वेंदी आहे, सभई शागिर्द मूंखे छा सम्झंदा, चवंदा त मां चोर आहियां। इहो ख़ौफ़ ॾाढो हो। पर तव्हां जहिड़ी वक़्तु आयो ऐं सभिनी जूं घड़ियूं, सभिनी जा बैग चेक कंदे कंदे, बसि जहिड़ी वक़्तु तव्हां मुंहिंजे क़रीब वारे शागिर्द में आयो त उन वक़्तु मुंहिंजी कैफ़ियत हक़ीक़त में इहा आई त काश ज़मीन फाटे ऐं मां मरी वञा, मां हलियो वञा, छो त हाणे मुंहिंजे बैग मां घड़ी निकिरंदी ऐं मुंहिंजी जेको आहे सो शोहरत ख़राबु थी वेंदी हली। पर तव्हां आयो, मुंहिंजो बि बैग तव्हां चेक कयो, असां सभिनी जूं अखियूं बंदि हुयूं ऐं तव्हांजे हुकुम ते असां सभिनी जूं अखियूं बंदि थींदे थींदे तव्हां जहिड़ी सॼे क्लास जी बैग जी तलाशी करे ऐं वरी रास्टम ते आया। तव्हां चयो पुटु भले हाणे अखियूं खोलियो, ऐं घड़ी तव्हांजे हथ में ई, ऐं तव्हां वरी हुन शागिर्द जे घड़ी हवाले कंदे चयो त पुटु मज़ाक़ न आहे कबी, ऐं उनखे तव्हां घड़ी हवाले करे छॾी। मां उन वक़्तु सर दिलि में इहो अहद करे छॾियो हो त मूंखे तव्हां जहिड़ो शागिर्द, तव्हां जहिड़ो उस्तादु थियणो आहे। सर हाणे मां तव्हांखे यादि आयुमि त मां उहो तव्हांजो शागिर्दु आहियां। त उन उस्ताद फरमायो पुटु जहिड़ी वक़्तु मां तव्हांखे चयो हो त तव्हां पंहिंजूं अखियूं बंदि कयो, उन वक़्तु मुंहिंजूं बि अखियूं बंदि हुयूं, मूंखे ख़बर न आहे त घड़ी तुंहिंजे बैग मां निकिती।
ज़बरदस्त 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 यानी जेका ॻाल्हि मां कयां थो सही उन ॻाल्हि ते सभिनी खां पहिरियां मां यानी उस्ताद खे इन लेवल जो ठाहिणो सर मां तॾहिं इहो अहद करे छॾियो त मूंखे तव्हां वांगुरु अहिड़ो उस्ताद थियणो आहे जंहिंखे पंहिंजे बचिड़े जी पंहिंजे शागिर्द जी इज़त एतिरी अज़ीज़ हुजे। वाह वाह जहिड़ी वक़्तु उस्ताद इन ख़्याल सां पढ़ाईंदो न पंहिंजे बचे खे त मां सम्झां थो त उस्ताद खे इहो मक़ाम बि मिलंदो ऐं शागिर्द 100% उनखे अमल बि कंदा उनजी ॻाल्हियुनि ते। माशाल्लाह जज़ाकल्ला। सर हिकु सुठे उस्ताद में कहिड़ियूं ख़ूबियूं हुअणु घुरिजनि? इहो आम तरह सां असांजे हर इंटरव्यू जो सुवालु हुजे थो त हिकिड़े सुठे उस्ताद में मां सम्झां थो सभिनी खां पहिरियां उस्ताद खे पंहिंजे इन शोबे सां जेका कमिटमेंट आहे सिंसियरिटी आहे उहा हुजणु घुरिजे। उस्ताद खे जेका तनख़्वाह मिलंदी आहे जेका सैलरी मिलंदी आहे जेका पघार मिलंदी आहे उहा पढ़ाइण जी न आहे मिलंदी उहा उनजे वक़्त जी मिलंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में सभिनी खां पहिरियां उस्ताद सम्झे त मूंखे पंहिंजे हिन बचड़नि जी तरबियत करणी आहे इहो मुंहिंजो कमु आहे। इन जे करे इन सोच सां सिंसियरिटी कमिटमेंट जेको मुंहिंजो कमु आहे मुंहिंजो कमु घड़ी ते नज़र कोन हुजे घड़ियाल ते नज़र न हुजे त मुंहिंजो क्लास पूरो थिए त मां जेको आहे सो निकिरी वञा बल्कि जेतिरे ताईं मां उहा ॻाल्हि जेका पंहिंजे शागिर्द खे पढ़ाइणु चाहियां थो उहा पूरी न कयां हिकु उन सां पंहिंजी सचाई सां उहो कयां ऐं क्लास सां गॾोगॾु स्कूल सां गॾोगॾु अगरि मुंहिंजो बचिड़ो अगरि मुंहिंजो शागिर्द अगरि मुंहिंजो तालिब इल्मु मूंसां किथे बि मौक़े ते मिले थो पियो त मां उनखे पंहिंजो हर वक़्तु इहो अहसासु ॾियारियां पुटु मां तुंहिंजो फैसिलिटेटर आहियां मां तुंहिंजो मददगार आहियां मां तोखे तुंहिंजी हर फील्ड में मदद कंदुसि। जहिड़ी वक़्तु इहा सोच आहे न त मुंहिंजे ख़्याल में उस्ताद खे उहो मक़ाम मिली सघे थो। इन उस्ताद ईअं करे जो सभिनी खां पहिरियों सचो हुजे जी सर पंहिंजे प्रोफेशन सां सचो। नंबर ॿियों जंहिं इदारे सां वाबस्ता आहे रहे थो उहो उस्ताद उनजी उन्हनि सभिनी सुठे क़वानीन जी पासदारी करणु घुरिजे। मुंहिंजे ख़्याल में इदारा सभु सुठा हूंदा आहिनि कानून तव्हांजा सभु सुठा हूंदा आहिनि उन्हनि जी पासदारी बि करणु घुरिजे। उहा इदारे जे हेड जे ख़ौफ़ खां न सही उहा CCTV कैमरा जे ख़ौफ़ खां न सही बल्कि उहा इन ख़्याल सां त मूंखे ख़ुदावंद करीम सभिनी खां वधीक मर्तबो अता कयो आहे इन जे करे पंहिंजे मर्तबे ऐं मनसब जो ख़्यालु कंदे जहिड़ी वक़्तु ॿ शयूं अगरि इहे ॿ क्वालिटीज़ अची वञनि त बाक़ी टाइम जी पाबंदी कोर्स कवरेज सब्जेक्ट नॉलेज इहे सभु जेको आहे न उहे सेकेंडरी शयूं आहिनि प्राइमरी ॿ इहे शयूं आहिनि मुंहिंजे ख़्याल जे मुताबिक़। ज़बरदस्त सर जीअं त हिकु उस्ताद जो असांजे सोसाइटी में बैकबोन जो किरदारु आहे हाणे उहो उस्ताद समाजी बुराइनि में हाणे समाजी बुराइनि में काफ़ी शयूं अची वियूं उहो उन्हनि खे ख़तमु करण में कहिड़ो किरदारु अदा करे सघे थो हिकु उस्ताद समाजी बुराइनि खे? मां सम्झां थो उस्ताद खां वधीक इन मामले में कोई मुयसरु किरदारु अदा नथो करे सघे। सही अगरि उस्ताद समाज में थींदड़ बुराइनि ते छो त इहो ई उहो तबिको आहे इहो ई उहो फील्ड में रहंदड़ माण्हू आहे जेको मुआशिरे खां ॿियनि सभिनी खां अॻिते थो सोचे। यानी असांजो ॿारु जेको आहे असांजो पेरेंट जेको आहे या असांजे ॿिए शोबाए ज़िंदगी सां वाबस्ता माण्हू आहिनि उहे पंहिंजी फील्ड सां वाबस्ता आहिनि। उस्ताद इहो आहे जंहिंजे ज़िम्मे मुस्तक़बिल जी ज़िमेदारी आहे। इन जे करे सभिनी खां पहिरियां हिकु त उस्ताद खे समाज में थींदड़ बुराइनि जी हिकु पाण खे चङी नमूने सां आगाही हुजे। असल में थींदो छा यानी मुंहिंजे थांव में मुंहिंजे ज़र्फ़ में कुझु हूंदो त मां ॿिए खे ॾेई सघंदुमि। यानी उस्ताद जदीद तालीम सां गॾोगॾु मुआशरती मसाइल सां गॾु उन्हनि खां आगाह हुजे त जीअं पंहिंजे ईंदड़ नस्ल खे पंहिंजे बचड़नि खे उनखां रहनुमाई करे सघे त बाबा हीउ पासो न आहे। जीअं सर सैयद अहमद ख़ान साहिब जो जेको ख़त आहे जेको तालिब इल्मनि खे लिखियो आहे उन में साईं हिकिड़ो कमाल जो जुमिलो लिखियो आहे त तव्हां मुंहिंजा शागिर्द तव्हांजो मां माज़ी आहियां ऐं तव्हां सम्झंदो त मां तव्हांजो मुस्तक़बिल आहियां। मां पंहिंजी सभिनी ग़लतियुनि खे पंहिंजे शागिर्द जे आॾो रखां त पुटु हीअ ग़लती तव्हांखे न आहे करणी छो त हिन सां नुक़सानु थींदो आहे। मिसाल जे तौर ते अगरि बल्ब जे ईजाद मौजिद अगरि असां ॻाल्हि कयूं त हुनखे चयो वियो त तव्हांखे बल्ब ठाहिण में केतिरी जेको आहे सो मुश्किल थी चयो थो वञे त 100 दफ़ा या 1000 दफ़ा हुनखे चयूं तव्हां 1000 दफ़ा नाकाम थियो त हुन चयो न 1000 दफ़ा नाकाम न थियो आहियां 100 दफ़ा नाकाम न थियो आहियां बल्कि मां 100 उहे तरीक़ा ॻोल्हिया आहिनि जंहिंसां बल्ब न ठहंदो। ज़बरदस्त यानी जेका नाकामी आहे उन में बि हिकिड़ो कामयाबी जो पहलू हुजणु घुरिजे। हिन जे करे समाजी बुराइनि खां पाण खे आगाही ऐं आगाही वारो जेको सिलसिलो आहे ॾिसो असां इन मामले में इहो मुंहिंजो ख़्यालु आहे ऐं ॿुधणनि खे इख़्तिलाफ़ राय जो हक़ आहे। मां सम्झां थो असां दुनिया जी हर शइ सिखूं था। असांजो शागिर्द मोटर साइकिल सिखे थो
सभु कुझु पढ़ाए छॾिजे उनखे त पुटु हीअ ब्रेक आहे, हीअ क्लच आहे, हीअ फ्यूल आहे, हीअ स्पीड आहे, हीअ फलां आहे, इहे करण सां छा शागिर्द थोरी तो हुते बाइक हलाईंदो? न सर, न हलाईंदो। जेतिरे ताईं उनखे उन अमल मां उन प्रैक्टिकल मां गुज़ारिजे न। सही। अगरि तव्हांखे ख़बर पइजी वञे त हिन उस्ताद हिन जेको ड्राइवर आहे गाॾी जो, इनखे सिर्फ़ु थ्योरी पढ़ियल आहे, सही गाॾी जे गियर जी ख़बर अथसि, क्लच जी ख़बर अथसि, ब्रेक जी ख़बर अथसि, त तव्हां फ़ौरन लही वेंदो त न बाबा हीअ एक्सपर्ट आहे या न आहे? प्रैक्टिकल आहे ई न। इन जे करे जीअं असां दुनिया जी हर शइ सिखूं था न, मां बाइक तॾहिं हलाईंदुसि, गाॾी तॾहिं हलाईंदुसि जहिड़ी सिखंदुसि, पढ़ंदुसि न, सिखंदुसि। उहा उन महिल पहिरियों दफ़ो ग़लती कंदुसि, हिकु दफ़ो ॿ दफ़ा जहिड़ी वक़्तु मुख़्तलिफ़ मुंहिंजे अंदरि महारत पैदा थी वेंदी, पोइ मां इहो कमु करे सघंदुसि। इन जे करे असांखे ॿियूं सभु शयूं असां सेखारींदा आहियूं। असां समाजी बुराइनि खां बचणु सेखारियूं नथा। हिते असांजो किरदारु हिकिड़े डॉक्टर जी प्रिस्क्रिप्शन वारो आहे त मां लिखी थो छॾियां, हाणे तव्हांजी मर्ज़ी अमल कयो न कयो, बल्कि जीअं हिकिड़ो समझदार हकीम मरीज़ खे पंहिंजे निगहदाश्त में रखी उनखे उन बुराई खां न बचाईंदो, अहिड़े तौर ते उस्ताद पंहिंजे मुस्तक़बिल जे बचण जे मथां बाक़ाइदा निगहदाश्त करे उन्हनि मां उहा बुरायूं न कढंदो, त एतिरे ते हिन समाज मां इहे समाजी बुरायूं ख़तमु न थी थी सघनि। अच्छा सर, अगरि कोई हिकिड़ो सुठो उस्ताद बणिजणु चाहे थो त छा था सम्झो त उहे रोल मॉडल असांजे सोसाइटी में मौजूदु आहिनि प्रैक्टिकली? हीअं त किताबनि में त असां बिल गेट ऐं ब्रायन ट्रेसी जहिड़ा दिमाग़ था पढ़ूं, पर हीअं प्रैक्टिकल अहिड़ा आहिनि असां वटि जिन खे ॾिसी करे हिकिड़ो बहितरीनु उस्ताद बणिजी सघिजे? हक़ीक़त इहा आहे त ख़ूबसूरती मंज़र में न हूंदी आहे, ख़ूबसूरती नज़र में हूंदी आहे। माशाअल्लाह। असांजा कुझु माण्हू जॾहिं खां जेको आहे सो ही हुकूमत आई आहे, नारायण कागान घुमण जो ॾाढो शौक़ु आहे। नारायण कागान वारनि खे मोहन जो दड़ो ॾिसण जो ॾाढो शौक़ु आहे। हू चाहिनि था त असां मोहन जो दड़ो ॾिसूं। इन जे करे ख़बर पई त मोहन जो दड़ो बि पंहिंजी जॻह ते ख़ूबसूरत आहे, नारायण कागान जी वादी बि तमामु घणी ख़ूबसूरत आहे। इन जे करे जेको पढ़ण वारो माण्हू आहे हुनजे घर इहा ख़ूबसूरती वारी अखि आहे त उन में उहो भलियूं शयूं, भला जोहर ॾिसी सघे थो। मां सम्झां थो त इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त समाज में उहे मोतबर मुक़दस हस्तियूं आहिनि जिन्हनि जे ज़रिए समाज में हिन शोबे जे में अचणु ऐं उनखां बाद में उनखे रोल मॉडल ठाहे अॻिते वधण जा किरदार मौजूदु आहिनि। अगरि तव्हां इजाज़त ॾियो, मां पंहिंजे मोहतरम उस्ताद साईं ग़ुलाम मुस्तफ़ा दायो साहिबु, अल मारूफ़ साईं क़यूम दायो, उन खे उन जेका शइ पढ़ाई आहे न, उहा हक़ीक़त में रुगो ज़बानी न पढ़ाई आहे, अमल में पढ़ाई आहे। असांजी सिंध धरती जा तमामु वॾा जेको आहे सो नाला आहिनि अदबी हवाले सां, साईं महमूद मुग़ल साहिबु। साईं महमूद मुग़ल साहिबु अक्सर साईं जा कमेंट्स तव्हां पढ़ंदा आहियो, तव्हांजो साईं किसा गो वारा, साईं किसा गो वारा साईं महमूद मुग़ल साहिबु। ऐं उनखां अलावा मुंहिंजी तरबियत में मुंहिंजे बाबा वारे किरदार अदा करण वारी शख़्सियत उस्ताद मोहतरम उस्ताद अख़लाक़ अहमद अख़लाक़ साहिबु। हिकिड़ी भलारी मीटिंग में वेहण जो इतफ़ाक़ थियो, साईं खे ऑफर थी त सर असां तव्हांखे ईडीओ था कयूं। सही सही। साईं जो मूंखे ईडीओ थियण जो कोई शौक़ु न आहे, मूंखे प्राइमरी उस्ताद थियणु मुंहिंजो फ़ख़ुरु आहे, मुंहिंजो एज़ाज़ आहे। ऐं वाक़ई साईं पंहिंजे बचड़नि जी तरबियत करण में सो अहिड़ा बहितरीनु उस्ताद आहिनि। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हर तव्हांखे इदारे में सुठा उस्ताद मिली वेंदा, असांखे सिर्फ़ु पंहिंजी नज़र खे ठीकु करणो पवंदो त मुंहिंजे ख़्याल में बहितरी अची वेंदी। जी जी सर, थैंक यू। ज़बरदस्त। असां सर मुंहिंजे ख़्याल में असां पंहिंजे इंटरव्यू जे लास्ट सेगमेंट जे तरफ़ आहियूं ऐं तव्हांखे वॾी ज़हमत ॾिनी आहे असां अॼु। अच्छा सर, हाणे कुझु असां तव्हां खां माना पर्सनल हूअं त ओपिनियन वठूं पिया तव्हां खां। सर, तव्हांजी मौजूदगी क्लास में हुजे या कॉलेज में हुजे, ॾाढी रोबदार रही आहे। इन जे पोयों छा राज़ आहे? मतिलबु तव्हां अॼु असांजो इतफ़ाक़ थियो जॾहिं साईं असां अचूं पिया ॾाकण ते चढ़ंदा, त जॾहिं ॿार हो पंहिंजे मस्तीअ में लहनि पिया त साईंअ खे ॾिसी सभु साइड तीअं लहण लॻा। त मतिलबु इहो छा आहे इन जे पोयों साइंस आहे? तव्हां एॾा सख़्तु आहियो या ॿियो कुझु? हा, हक़ीक़त इहा आहे त जेके परे खां मूंखे ॾिसंदा आहिनि उन्हनि वटि इहो ई ख़्यालु आहे त मां ॾाढो सख़्तु आहियां, पर ईअं न त मुंहिंजा शागिर्द इन मां हिकिड़ो ग़लति नतीजो वठनि। पर जेके मूं वटि पढ़िया आहिनि, मां कोशिशि कई आहे त मां हिकिड़ो शफ़ीक़ उस्ताद हुजां। ऐं मूंखे इहो प्राउड आहे त मूं वटि पढ़ण वारनि ॿारनि मंझां अक्सर नियाणियूं मूंखे पंहिंजे बाबा जे नाले सां सॾींदियूं आहिनि। सही। ऐं उन्हनि जा कमेंट्स मुंहिंजे लाइ ॾाढा भला हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे इहा शफ़क़त ई आहे जेका मां उन्हनि खे इन हवाले सां, ऐं खोड़ सारा अहिड़ा बचड़ा बि आहिनि जेके तमामु घणो जेको आहे सो एतिराम जी नज़र। हा, मां अर्ज़ु कंदो आहियां त हिकिड़ी बाउंड्री ठाहिणी पवंदी जंहिंखां पोइ सख़्ती शुरू थींदी। ऐं अगरि बाउंड्री तव्हां न ठाहींदव, असांखे पंहिंजे शागिर्द सां
फ्रेंडली ज़रूरु हुजणु घुरिजे, जी सर। हुनजो फ्रेंड न हुजणु घुरिजे। ज़बरदस्त। मां सख़्तु आहियां ओतिरे ताईं जेतिरे ताईं रूल्स जी पासदारी नथी थिए। सही। रूल्स केॾांहुं ब्रेक थींदा त पोइ मां ॾाढो सख़्तु आहियां। अगरि रूल जे अंडर कुझु शयूं थियूं, कुझु ओवरलुक बि कंदा आहियूं, सही। कॾहिं कॾहिं नज़रअंदाज़ बि कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं गलती सम्झी माफ़ बि कंदा आहियूं, इहो सिलसिलो हलंदो। ऐं मां रोकदार आहियां या मूंखे ख़बर न आहे, इहो ॾिसंदड़ ई फ़ैसिलो करे सघनि था। सर, हिन ॻाल्हि में तव्हां ॾाढा मशहूरु आहियो। मल्टी टास्किंग तव्हां घणी कंदा आहियो। तव्हां CCI हुजो, क्लास या टीचर हुजो, या तव्हांखे सब्जेक्ट हुजे, वरी मैनेजमेंट हुजे, या कोई इवेंट हुजे, वरी तव्हां कुझु जेके सोशल एक्टिविटीज़ कंदा आहियो, उन्हनि ते बि टाइम सां पुॼी था वञो। इन जे पोयां छा राज़ आहे? मां वरी अर्ज़ु कंदुसि, शायदि या वरी रिपीटेशन हुजे। मां थो चवां त जेका ॻाल्हि तव्हांजे ज़िम्मे अचे थी, जी सर, त उन सां तव्हां जेका कमिटमेंट कयो था, हिकु त उहा हाज़िर दिमाग़ी सां कयो ऐं एनालाइज़ करे कयो। मिसाल जे तौर ते मूंखे हिन कॉलेज जे अंदरि घणो टाइम डिसिप्लिन इंचार्ज रहण जो मौक़ो मिलियो आहे, एकेडमिक कोऑर्डिनेटर रहियो आहियां, को करिकुलर इंचार्ज रहियो आहियां। इन में मां पंहिंजे पाण खे एनालाइज़ थो कयां ऐं जहिड़ी वक़्तु उहा शइ करे सघां थो त मां हा थो कयां त सर मां हीउ कमु करे सघंदुसि। अगरि मां इहा नथो करे सघां त पोइ मुंहिंजे ख़्याल में मूंखे सारी करणु घुरिजे। इन करे ख़ुदावंद करीम जी सभिनी खां पहिरियों वॾी इनायत आहे जेका हुनजी पाकज़ात जूं इनायतूं आहिनि, जो मां कुझु टको पैसो अगरि कुझु करे सघियो आहियां हिन इदारे में या पंहिंजी ख़िदमत कयां थो, त पहिरियों त परवरदिगार आलम जी इनायत ऐं नंबर ॿियूं पंहिंजे पाण खे एनालाइज़ कंदो रहां थो। ऐं जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थो, जीअं मां अर्ज़ु कयो त तव्हां ॻाल्हि जेका कयो, तव्हांजी ज़बान में अगरि सच तव्हां पढ़ायो आहे ॿार खे, त तव्हां सच ॻाल्हायो त तव्हांजे वजूद मां उहो सच ज़ाहिर थिए। सो मां इहो चवंदुसि त जेके मुंहिंजा शागिर्द आहिनि या मुख़्तलिफ़ उनवाननि तां जिते मूंखे ख़िताबत जे हवाले सां वञिणो पवंदो आहे, त जेके मुंहिंजा मुंतज़िम हूंदा आहिनि, जेके मूंखे दावत ॾींदा आहिनि एज़ अ गेस्ट स्पीकर या एज़ अ ख़तीब, त उन्हनि खे इहो टेंशन न हूंदो आहे त साईं असां वटि ईंदा या न ईंदा, बल्कि उन्हनि खे इहा हूंदो आहे त साईं हा कई आहे त पोइ चाहे कुझु बि थिए साईं ज़रूरु पहुचंदा। सही, माशाल्लाह। अच्छा सर, मल्टी टास्किंग खे काफ़ी हद ताईं मतिलबु मायूब सम्झो वञे थो, हिकु हथ में ॿ गिदरनि जो मिसाल ॾिनो वञे थो। तव्हां इन खे कीअं मतिलबु जस्टिफाई कंदो इन शइ खे, त मल्टी टास्किंग अञा हिकिड़ो लेसन तव्हां छा इन मां जनरेट कयो था असांजे लाइ या यूथ जे लाइ, त मल्टी टास्किंग जे तरफ़ वञिजे या का लिमिट हुजे, या मतिलबु इन खे कहिड़े तरीक़े सां तव्हां? तोड़े जो हक़ीक़त इहा आहे त हीउ दौरु स्पेशलाइज़ेशन जो दौरु आहे। सही सर। तव्हांखे कंहिं शइ में महारत हासिलु करणी आहे। मिसाल जे तौर ते अगरि कोई डॉक्टर आहे, अॼु खां 20 साल पहिरियां डॉक्टर थियणु एज़ाज़ सम्झो ईंदो, हाणे डॉक्टर थियणु कोई वॾो मसइलो न आहे। डॉक्टर सां गॾोगॾु स्पेशलाइज़ेशन, यानी हू कहिड़ी फील्ड जिस्म जे कहिड़े हिसे जो डॉक्टर आहे, इन जे करे दुनिया स्पेशलाइज़ेशन जे पासे वञे थी। मां बि हिन सां एग्री थो कयां त मल्टी टास्किंग न हुजणु घुरिजे, पर इहो क्रेडिट मां पंहिंजे हिन ज़ेबेस जी मैनेजमेंट खे ॾींदुसि। सही, उन वटि अल्हम्दुलिल्लाह एतिरियूं बहितरीन ट्रेनिंग्स आहिनि, सही, जो उहे पंहिंजे उस्ताद जहिड़ी वक़्तु हिते अपॉइंट थिए थो त उहो अपॉइंट त उस्ताद थो थिए, पर अॻिते हली उनखे ख़बर थी पए त मां सुठो मैनेजर बि आहियां। अॻिते हली उनखे ख़बर थी पए त मुंहिंजे अंदरि जेको आहे सो को करिकुलर एक्टिविटीज़ करण जूं सलाहियतूं बि आहिनि, मां सुठो जेको आहे सो मैनेजर बि आहियां, मां सुठो डिसिप्लिन मेकर बि आहियां, मां सुठो डिसीजन मेकर बि आहियां। इहे सभु शयूं ज़ेबेस्ट खे इहो क्रेडिट ॾींदुसि, जो उन असांजे जेका सो वजूद जा मुख़्तलिफ़ जेके हिसा आहिनि उनखे पॉलिश कयो आहे ऐं मौक़ा ॾिना आहिनि त असां कुझु न कुझु परफॉर्म करे सघूं। सही सर, असां उस्तादनि जे सिलसिले में त काफ़ी ॻाल्हि ॿोल कईसीं। अॼुकल्ह जा जेके शागिर्द मतिलबु कंहिं क्लास में आहिनि या कंहिं फस्ट ईयर इंटर में हुजनि, कंहिं नहज ते हुजनि, उन्हनि वटि सेल्फ एक्चुलाइज़ेशन जो ॾाढो प्रॉब्लम आहे। माना हू मतिलबु डिफाइन नथा करे सघनि त असांखे मतिलबु असां कहिड़े प्रोफेशन जे लाइ ठहिया विया आहियूं, कहिड़े तरफ़ वञणु घुरिजे। हाणे काफ़ी अहिड़ा वाक़िया मूं पंहिंजे लाइफ में ॾिठा या दोस्तनि उहो पिया चवनि त मैथ में बसि मां भलो हुयमि, इहो हरू भरू जेको मां वञी जेको आहे इंजीनियरिंग जी फील्ड में वियमि, मूंखे वॾो मतिलबु पछतावा आहे हिन ॻाल्हि ते, त हू इन खे कहिड़े तरीक़े सां सिलेक्शन करे सघनि था? मुंहिंजी हिन सिलसिले में हिकु दफ़ो वरी गुज़ारिश रहंदी पंहिंजे ॿुधंदड़नि खे बि ऐं जेके बचड़ा असां वटि पढ़नि था उन्हनि सभिनी खे बि, त हिकु त इहो जेको अमल आहे इहो हादसाती न आहे, इन जे लाइ मुसलसिल इन ते कमु करिणो पवंदो। सभिनी खां पहिरियां असांजे वालिदैन खे नज़र रखणी पवंदी त मुंहिंजे बचड़े जे अंदरि सलाहियत कहिड़ी आहे। टीचर पेरेंट मीटिंग जो जेको रिवाज आहे, जेको असां वटि सफ़ा घटि आहे, प्राइवेट सेक्टर्स में थोरो थोरो थिए थो, पर फॉर्मेलिटीज़ अची वियूं उन में, ऐं उन में सभिनी सैर हासिल बहस बि कोन थो थिए हर ॿार ते, पेरेंट टाइम ई कोन थो ॾिए, जॾहिं त उनखे सम्झणु घुरिजे त मुंहिंजो वॾे में वॾो असेट मुंहिंजी औलाद आहे, मूंखे उस्ताद सां मिलणु घुरिजे त सर मुंहिंजो ख़्यालु हीअ आहे, मां पंहिंजे ॿारड़े खे हिन शइ में महारत ॾिसां थो, हिन में महारत न आहे। ऐं असां इब्तिदाई तौर ते जेके ज़ेबेस्ट में जॾहिं नवां नवां आया हुआसीं त शुरूआती तौर ते असां
हाणे बि हले थो इहो कमु, पर उनखे फॉर्मल करण जी ज़रूरत आहे। कंदा हुआसीं त असां पंहिंजे शागिर्दनि खे ॿुधाईंदा हुआसीं, पुटु तुंहिंजो ख़्यालु हीअ आहे त तूं सुठो इंजीनियर थी सघें थो, पर मां जॾहिं वक़्तु तोखे पढ़ायो आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त तूं हे बि तो में इहा क्वालिटी जेका आहे सो आहे, इन जे करे तूं इन ते बि कमु। वालिदैन उन्हनि जी बेसिक ज़िम्मेदारी आहे, तालीमी इदारे जे उस्ताद जी बेसिक ज़िम्मेदारी आहे त उहे पंहिंजे ॿार जी रहनुमाई कंदा रहनि मुसलसिल, त हुनखे असुल में करिणो चाहे। जेतिरे ताईं इन शइ ते यानी मां अर्ज़ु कयो त इहो कमु मुस्तक़िल बुनियादनि ते करिणो पवंदो, बार बार करिणो पवंदो। असां पाण मां मेडिकल में छो वियुमि, छो त मुंहिंजो दोस्त मेडिकल में हो। मां IR में छो बैचलर कई, इन जे करे जो मुंहिंजा दोस्त हुन में हुया। हालांकि मूंखे सम्झणु घुरिजे त मां IR जी दुनिया जो माण्हू न आहियां, त मां शायदि इन में मतिलबु सिलेक्शन जो इहो बेस न आहे त पोइ मुंहिंजो बाबा डॉक्टर आहे त मां बि डॉक्टर थियां। ऐं अक्सर इहा सोच इहा थी वई आहे त जीअं त बाबा डॉक्टर आहिनि, जे करे पुट खे डॉक्टर थियणो आहे, जे न त धीअ खे त इन थियणो आहे, जॾहिं त मुंहिंजे ख़्याल में इहो ठीकु न आहे। ॿारनि जी सलाहियतुनि ते नज़र रखणु घुरिजे, उन्हनि में कहिड़ी उहा सलाहियत आहे। छो त असां वटि बदकिस्मती सां समाज में सिर्फ़ु इहे 3-4 शोबा ई सम्झा वञनि था, जॾहिं त दुनिया तमामु घणी वसी आहे। हिकु तरफ़ असां इहो रोवण था रोऊं त असां वटि जॉब्स कोन्हनि। मां तव्हांखे चवां थो इहो ग़लति ॻाल्हि आहे। तव्हां अख़बारुनि जो मुतालो थो कयो, रोज़ाने जे बुनियाद ते तव्हांजो प्राइवेट सेक्टर तव्हांखे ऑफर थो करे त असां वटि माण्हू कोन्हनि खे, पर छो त असांजो मिज़ाज इहो आहे त असांखे बसि मुख़्तसिर क़िस्म जी हिकिड़ी सेल, यानी असांजो विज़न बि वॾो न आहे, असांजो गोल बि वॾो न आहे, त असांखे बसि हर सूरत में 32,000 जी 50,000 जी हिकिड़ी जॉब मिली वञे त काफ़ी आहे। इनसिक्योरिटी आहिनि। हा, इन जे करे इहो कमु करिणो पवंदो, जहिड़ी वक़्तु असांजे अंदरि इहा सलाहियत पैदा थींदी जो असां पंहिंजे पाण खे एनालाइज़ करे सघंदासीं त मां हीउ कमु सुठो करे सघां थो। जहिड़ी वक़्तु ईअं करणु शुरू कंदुसि त पोइ मूंखे गवर्नमेंट ऐं प्राइवेट में बि कोई ख़ौफ़ पैदा न थींदो। प्राइवेट सेक्टर जी जॉब बि मूंखे, हालांकि प्राइवेट सेक्टर गवर्नमेंट खां वधीक तव्हांखे जेको आहे सो पे बि करे थो ऐं गॾोगॾु तव्हांखे फैसिलिटीज़ बि ॾिए थो। सिर्फ़ु इहो ख़ौफ़ आहे त असां जेको आहे सो जहिड़ी वक़्तु 60 साल जा थींदासीं ऐं रिटायर थींदासीं, पोइ असांखे उहा पेंशन मिलंदी। मुंहिंजे ख़्याल में सर इहो छा नालाइके जो फैक्टर आहे जो एॾी माना इनसिक्योरिटी न लेवल 60 साल खां मुंहिंजी। हा, जॾहिं मां तव्हां सां एग्री थो कयां, वाक़ई ईअं ई आहे। हक़ीक़त में जीअं मोहतरम साईं वासिफ़ साहब फरमाइनि था त जंहिं मुस्तक़बिल जे लाइ तव्हां परेशान आहियो, शायदि तव्हां हुन मुस्तक़बिल में हुजो ई न। इन जे करे मां जिते आहियां इते पंहिंजे तरफ़ां बेस्ट करण जी ज़बरदस्त, इहो काफ़ी आहे। थैंक यू सर। कोई अहिड़ो वाक़ियो जेको तव्हां खां अॼु ॾींहं ताईं हिन फील्ड में आयो हुजे ऐं विसरियो न हुजे तव्हां खां, ऐं हुन काफ़ी तव्हांजे हुन ते असरु छॾियो हुजे ज़हन ते? हा, इंसानी ज़िंदगी छो त जंहिं माण्हू वटि मुशाहिदो आहे जी सर, त उहे नंढनि नंढनि वाक़ियात खे फील थो करे। हक़ीक़त इहा आहे त मूंखे लिखणु न ईंदो आहे, पर मां कोशिशि कयां थो त लिखां। इन जे करे थोरो थोरो मुशाहिदो रहे थो त जेको आहे सो मां शयुनि खे पंहिंजी कलमी सूरत में ॾियां। तमामु घणा वाक़ियात आहिनि। हिकिड़ो वाक़ियो जंहिं मूंखे तमामु घणो उहो कयो त असां जेका नेकी कंदा आहियूं, हुन नेकी जा सभु पासा असांखे ॾिसणु घुरिजनि। अच्छा सर। हिकिड़ो माज़ूर शागिर्द, माज़ूर इतफ़ाक़ सां वीचारो, उहो असांखे वॾो शौक़ु हूंदो आहे त असां हिन माज़ूर ॿार जी मदद कयूं। जॾहिं त हू वीचारो पाण रोज़ाने ईंदो ऐं क्लास में अची वेंदो, ॾाढो सुठो परफॉर्म कंदो। असांजे आॾो थियो त असांजे हिकिड़े दोस्त हुनजी मदद करणु शुरू कई। हुन चयो सर आई एम ईज़ी, मां पाण पंहिंजे ॾाकणुनि ते चढ़ी पंहिंजे क्लास में ईंदुसि, कोई मसइलो कोन्हे को। न बाबा न, तूं जेको आहे तोखे ॾाढी तकलीफ़ आहे, हेॾो तुंहिंजो वज़नी बैग आहे, मां तो तुंहिंजी मदद कयां ऐं तोखे मां क्लास में वठी हलां। शागिर्द ॾाढो पंहिंजो चयो त न सर मां रोज़ाने ईंदो आहियां, तव्हां ईअं न कयो। पर इतफ़ाक़ सां जहिड़ी वक़्तु आयो सर असांजे मोहतरम हुनखे ईअं कयो। इहो मुंहिंजे अखियुनि जे आॾो आहे, छो त असां सभई गॾु था रहूं त असां शयुनि खे सिखूं। पोइ जहिड़ी वक़्तु हुनखे वठी करे क्लास में आयो त ॿिए ॼाड़े ते उहो शागिर्द न आयो। सही। 2-3 ॾींहं त एतिरो घणो इशू न हो। जहिड़ी वक़्तु जांच, हालांकि उहो पोज़ीशन होल्डर शागिर्द हो, उहो तमामु होशियारु शागिर्द हो। पुछा कईसीं त हुनजी जेको आहे सो वालदा आई, हुन चयो त बसि हाणे मुंहिंजो जेको नंढड़ो आहे उहो हिते कंटिन्यू करणु नथो चाहे। हैरान थियासीं, बाबा छाजे लाइ, हीअ त ॾाढो सुठो ॿार आहे, मसइलो छा आहे? हालांकि हुन तमामु घणी मना कई त मां नथी ॿुधाइणु चाहियां, पर जहिड़ी वक़्तु असां फोर्स कयो त न तव्हां ज़रूरु ॿुधायो। हुन चयो त मुंहिंजे नंढड़े फील कयो त मुंहिंजे उस्ताद मूंखे रियलाइज़ करायो आहे मुंहिंजे सभिनी क्लास फेलोज़ ऐं क्लासमेट्स जे आॾो त मां शायदि हिन खां घटि आहियां, मां पंहिंजो बैग नथो खणी सघां, मां जेको आहे सो क्लास में बग़ैर सहारे जे नथो अची सघां। जहिड़ी वक़्तु मूंखे फील थियो आहे त मां हिननि जहिड़ो न आहियां, त मूंखे इहा शर्मिंदगी थी थिए, इन जे करे मां इन कयां। त मां तंहिं वक़्त खां वठी इहो अहद करे छॾियो आहे त शागिर्द जेको बि आहे ऐं ख़ुदा न ख़ास्ता अगरि उन में कोई ज़ाहिरनि काई कमी, हालांकि मां कमी कोताही बि न चवंदुसि, इहो मुसविर जो कमाल आहे त उहो उनखे कहिड़े एंगल में रखे थो पियो। इन जे करे उन्हनि सां नेकी करण खां अॻु में उन जा सभई पासा ॾिसणु घुरिजनि। ज़बरदस्त। शागिर्द खे
कॾहिं बि उनजे इन शइ सां न जेको आहे सो छॾिजे त पुट तो में हे आहे, बल्कि उनखे सदाईं हिमथाइजे अॻिते करे। त मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे इन अमल सां तव्हांजा शागिर्द तव्हांखे पसंदि बि कंदा ऐं तव्हांखे रोल मॉडल बि ठाहींदा। ज़बरदस्त। इन द लास्ट सर, तव्हां जेके उस्ताद थी चुका आहिनि या थियण वारा आहिनि उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदव? पैगाम त हक़ीक़त में कंहिं शख़्सियत खां वठिजे। मां पाण सिखण जे मरहले में आहियां, सिखां थो। कुझु तव्हां खां सिखियो आहे, कुझु पंहिंजी टीम खां सिखियो आहे, तव्हांजे खां सिखण जी कोशिशि कयूं था। इन जे करे सिखण जी उनवान सां ई मां गुज़ारिश कंदुसि त उस्ताद खे सभिनी खां पहिरियां पंहिंजे मक़ाम ऐं मर्तबे जो ख़्यालु करणु घुरिजे त मुंहिंजे हिसे में हिन क़ौम जी तालीम ऐं तरबियत जो कमु आहे। मां डॉक्टर न आहियां, इंजीनियर न आहियां, मां पायलट न आहियां। पायलट ठाहिणु सवलो आहे, डॉक्टर ठाहिणु सवलो आहे, इंजीनियर ठाहिणु सवलो आहे। इन्हनि सभिनी शोबनि जो जेको बेस आहे उहो उस्ताद आहे। इन जे करे इन उस्ताद खे पंहिंजे मक़ाम ऐं मर्तबे खे सम्झणो पवंदो। असांखे यादि थो अचे, तारीख़ में पढ़ूं था त ॿी जंग अज़ीम में जहिड़ी वक़्तु जर्मनी जे मथां जेको आहे सो हमिलो थियो त हिटलर जेको जर्मनी खे जो डिफेंड पियो करे, उन्हनि जो दिफ़ा पियो करे, उन सभिनी खां पहिरियों जेको ऑर्डिनेंस पास करायो उहो इहो करायो त उस्तादनि खे महफ़ूज़ कयो। छो त हिन तबाह थियल क़ौम खे अगरि पेरनि ते कोई शोबो बीहारे सघे थो त उहो उस्ताद ई आहे। इन जे करे मां पंहिंजे मोज़िज़ उस्तादनि खे चवंदुसि त तव्हांजो हिन समाज में सभिनी खां अहम तरीन मक़ाम आहे। तव्हां आहियो त सभु कुझु आहे, तव्हां न आहियो त तव्हां खां सवाइ ऊंदहि आहे। इन जे करे ॾींहं खे घुरिजे त मां खे पाण खे साड़े करे हिन समाज खे रोशनी ॾियणी आहे। इन जे करे जहिड़ी वक़्तु उहो इन रोशनी ॾियण वारी एंगल सां अॻिते वधंदो त मां सम्झां थो त वाक़ई समाज में रोशनी पैदा ई थी वेंदी आहे। सही, माशाल्लाह सर। हज़रत अली इस्लाम जो बि इन ई मफ़हूम आहे त क़ौम खे तबाह करणो आहे त तालीम खां। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह तबारक व तआला मूंखे उस्ताद बनाए मोकिलियो आहे। इन जे करे मां सम्झां थो इहो वॾे में वॾो एज़ाज़ आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी हस्ती बि पंहिंजे पाण खे उस्ताद ई सम्झियो आहे। त छो ॾिसो, ॿ शयूं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पाकीज़ा ज़िंदगी में सवाइ ॿिनि शयुनि जे, यानी मस्जिद कुबा ऐं मस्जिद नबी खां अलावा ॿी काई तामीर शइ न थी आहे। सही। इन खां अलावा ॿी काई तामीर न थी आहे। त पोइ साईं छा कयो आहे पंहिंजी 63 साला ज़िंदगी जंहिंजे लाइ क़ुरान फरमायो आहे त इहा तव्हांजे लाइ रोल मॉडल आहे। त साईं फ़र्द साज़ी कई आहे। उस्ताद जे ज़िम्मे फ़र्द साज़ी आहे, यानी सुठो मैनेजर, सुठो ब्यूरोक्रेट, सुठो जेको आहे सो तालीमदान, इहे सभु साईं पंहिंजे ज़माने में फ़र्द अहिड़ा ठाहिया आहिनि। उहे एतिरा बहितरीनु हुया जो ज़िंदगी उन्हनि जी ज़िंदगी खे अगरि ॾिसिजे त उन्हनि पंहिंजी ज़िंदगी जे लाइ इहो न चयो आहे त ज़िंदगी हासिले मतिलबु हुआ नहीं, ये किया नहीं, वो मिला नहीं, ये हुआ नहीं। ईअं न आहे की उन्हनि पंहिंजी ज़िंदगी खे कामयाबु माण्हू वारी ज़िंदगी गुज़ारियो आहे। अगरि इन शइ खे फॉलो कंदासीं त मां सम्झां त असां वटि एक्सक्यूज़िस घटि थी वेंदा। ज़बरदस्त। ऐं कामयाबी जा पासा जेके आहिनि कुझु वधीक हूंदा इंशाअल्लाह। माशाअल्लाह सर, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। अलाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। वॾी महिरबानी, नवाज़िश, तव्हां हिन लाइक़ु सम्झो। अलाह साईं सलामत रखंदो। उमेद है त तव्हां सभिनी खे घणो कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो। इंशाअल्लाह वरी हिकु नए गेस्ट, नए पहल सां गॾु हूंदासीं। तेसिताईं गॾु जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।